ICC चैंपियन ट्रॉफी 2025 जे शेड्यूल जो ऐलान करे छडि॒यो। चैंपियंस ट्रॉफी में 8 मुल्कनि जी टीमुनि विच में 15 मैचेस खेलिया वेंदा। टूर्नामेंट जी शुरूआत 19 फरवरी ते कराची में थींदी। ICC जी पधिराई मूजिबि पाक भारत पहिरियों मैच 23 फरवरी ते न्यूट्रल वेन्यू तहत दुबई में थींदो। तालीम हिकु अहिड़ो हथियार आहे जेको केर बि खसे नथो सघे। सभु गॾिजी मुल्क जी साख खे बहितर कंदासीं। सिंध हुकूमत सिहत जे शोबे में बि ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही आहे। चइनी सूबनि मां माण्हू NICVD में इलाज लाइ ईंदा आहिनि। फ़ख्र सां चवां थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो IBA जो बुनियादु रखियो। जंहिं इदारे जो बुनियादु बेनज़ीर रखियो उहो अॼु आलमी इदारो बणिजी वियो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो IBA सख जे कॉन्वोकेशन खे ख़िताब चयाई कामयाब थियल शागिर्द पंहिंजे नए दौर में शामिल थी रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी कॉन्वोकेशन में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मेडल्स ऐं डिग्रियूं विधायूं। वॾे वज़ीर पारां कंबर शहदाद कोट में IBA जो कैंपस खोलण जो ऐलान। मुराद अली शाह चयो त तालीम खां सवाइ को बि मुआशिरो अॻिते वधी नथो सघे। महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ तालीम में सीड़पकारी ज़रूरी आहे। IBA सख जो आला तालीम जे हवाले सां अहम किरदारु आहे। इदारे मां डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्द मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। सिंध हुकूमत तालीम खे हथी ॾियारण लाइ क़दम खणी रही आहे। पाकिस्तान जे दिफ़ाई प्रोग्राम ते का बि सौदेबाज़ी न करण जो अज़म। एटमी प्रोग्राम अॻराई लाइ न पर पंहिंजे दिफ़ाई मक़सदनि लाइ आहे। एटमी प्रोग्राम 24 करोड़ अवाम जो आहे। अमरीकी पाबंदियुनि जो को बि जवाज़ न आहे। गुज़िरियल कुझु महीननि दौरान दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न विहंदासीं। सूबनि सां गॾिजी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। उमेद आहे त PTI हुकूमती कमेटियुनि में अॻभराई थींदी ऐं मुल्की मुफ़ाद में फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क इस्तिकाम तरफ़ वधी रहियो आहे। व्याज जी शरह में घटिताई थी आहे। सुन्नी इत्तेहाद काउंसिल 26वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। 26वीं आइनी तरमीम गैर आइनी गैर क़ानूनी ऐं अमल न करण जोगी आहे। 26वीं आइनी तरमीम सां आइन जा ख़ुसूसी ऐं बुनियादी क़दर ऐं अदलिया जी आज़ादी बि ख़तम थी वई आहे। तरमीम सां बुनियादी हक़ ऐं इख़्तियार मुतासिर थिया आहिनि। 26वीं तरमीम खे गैर आइनी करार ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा। मुखालिफ़ धुर अॻवान उमर अयूब जी 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर। PTI जे ॻाल्हियुनि वारी कमेटी जो मेंबर आहियां। उते वञणो पवंदो आहे। मूं ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। उते पहुचणु ॾुखियो थी वेंदो आहे। अॻु हुन अदालत मूंखे ज़मानत ॾिनी। उन बावजूद गिरफ़्तार कयो वियो। उमर अयूब जी अदालत खे आगाही। पेशावर हाई कोर्ट उमर अयूब जी 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इख्तियारनि जो थियल ग़लत इस्तेमाल तारीख़ जो हिसो बणिजी रहियो आहे। आइन असांखे पुरअमन एहतजाज करण जो हक़ ॾिए थो। PTI अॻवान असद केस जो चवणु आहे त अपोज़िशन ते जेतिरा बि केस दाख़िल आहिनि उहो बदतरीन इंतकाम आहे। यूरोपी यूनियन ऐं बरतानिया मिलिट्री कोर्ट्स जी ट्रायल ते ख़दशा ज़ाहिर कया। हू पाकिस्तान में आज़ाद अदलिया चाहिनि था। संदन जिदोजहद आइन ऐं कानून जी बालादस्ती लाइ आहे। अॻूणे सदर डॉक्टर आरिफ फलवी चयो आहे त तब्दीली अचण वारी आहे। सितारा हरकत में अची विया आहिनि। जिन खे ॻाल्हियुनि दौरान मौजूदु हुजणु घुरिजे हा उहो ज़मानत विरुद्धल आहे। असांखे पंहिंजनि रवैयनि ऐं हुक्मरानी जे तरीक़े खे तब्दील करणो पवंदो। मुआशी इस्तेकाम में SIFC जो अहम किरदारु आहे। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जी कोशिश आहे त हर शोबे में सीड़पकारी थिए पर ॾेही सीड़पकारनि खे आणण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। हुकूमत गैर मुल्कनि लाइ वीज़ा पॉलिसी नरम कई आहे। सिंध में सीड़पकारी जा केतिरा ई मौक़िया मौजूदु आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जो मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में कंहिंखे बि मुदाख़लत जी इजाज़त नाहे। मिलिट्री कोर्ट्स जो फ़ैसिलो पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। मुहाजिर सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण बाबति सवाल जे जवाब में शर्जील इनाम मेमून चयो त सिंध में रहंदड़ सभु सिंधी आहिनि। हिकु इवेंट जो ऐलान सियासी पार्टी जो हो। कराची में IG सिंध ऐं DIG रेंजर्स जी गॾियल सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास।
क्रिसमस ऐं नए साल जी तक़रीब जे हवाले सां सिक्योरिटी मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल ऑपरेशन खे तेज़ करण जो फ़ैसिलो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त हवाई फायरिंग हथियारनि जी निमाइश ते पाबंदी ते अमल यकीनी बणायो वेंदो। क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची में मुबैना पुलिस मुकाबले में 6 ॼणनि खे मारण वारे केस में धुरनि खां 2 हफ़्तनि में जवाब तलब। सिंध हाई कोर्ट में मुबैना पुलिस मुकाबले दौरान 6 ॼणनि खे मारण वारे केस जी ॿुधणी 21 नवंबर ते पुलिस शेरी सत्तार समेत 6 ॼणनि खे घर मां अगवा कयो ऐं 4 ॼणनि खे मारे वाक़े खे पुलिस मुकाबलो करार ॾेई छॾियो। अदालत प्रोसिक्यूटर जनरल सिंध एसएसपी मलिर ऐं ॿियनि वास्तेदार धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। ऐं मुल्क में पोलियो जो वधीक हिकु केस ज़ाहिर, केसनि जो अंग वधी 65 थी वियो। बलोचिस्तान जे ज़िले किला अब्दुल्ला में 2.5 वरियनि जी ॿाड़ी खे पोलियो वायरस जी तस्दीक। NIH मूजिबि बलोचिस्तान में पोलियो जो नओं केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिर ॿारनि जो अंग वधी 27 थी वियो। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध में 18 केस रिपोर्ट थिया आहिनि।